अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम कोयटा टाइम साण करे हाज़िर आहियां हकीम सेठार। नाज़रीन, अॼु असांजे प्रोग्राम में असांजो मोज़िज़ महिमान आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी बलूचिस्तान जो अॻुवाण ऐं अॻूणो सूबाई वज़ीर हाजी अली मदद जतक साहब। असीं कोशिशि कंदासीं त पंहिंजे अॼोके प्रोग्राम में जीअं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका आहे मुल्क जी सभ खां वॾी पार्टी जी दावा बि कंदी रही आहे, पर पीपल्स पार्टी मुसलसल जो जेको ग्राफ आहे उहो छो किरी रहियो आहे, इन हवाले सां असीं कोशिशि कंदासीं त हाजी अली मदद जतक सां इन हवाले सां बि तफ़सील सां गुफ़्तगू कयूं। उन खां सवाइ बलूचिस्तान जी जेका मजमूई सियासी सूरत हाल आहे उन मुतलिक़ बि तफ़सील सां गुफ़्तगू करे सघूं। हाजी साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हाजी साहब, पाकिस्तान पीपल्स पार्टी मुल्क जी सभ खां वॾी पार्टी जी दावा करे थी, पर ताज़ो जेको हे इलेक्शन 11 मई जा थिया उन जे नतीजनि खां पोइ ॾिसिजे थो त पीपल्स पार्टी जो ग्राफ छो किरे पियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाकिस्तान पीपल्स पार्टी हिन मुल्क जो वॾो पार्टी आहे ऐं वॾो पार्टी आहे ऐं वॾो पार्टी रहंदो। पाकिस्तान जो तारीख़ में तव्हां पाण ॾिठो आहे कि पाकिस्तान पीपल्स पार्टी के कोई बि केतिरो बि वॾो शख़्सियत पीपल्स पार्टी छॾियो आहे ऐं पीपल्स पार्टी ते कोई बि उनजी सिहत ते फ़र्क़ु न पियो आहे, उन शख़्सियत ते फ़र्क़ु पियो आहे जेको ज़ीरो थी वियो आहे। ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी में छांटी थिए थो जेका मुफ़ाद परस्त आहिनि, जेका सीट खटण जे लाइ आया ऐं हाणे ॾिसनि था कि पार्टी ते वक़्तु आहे त हू पार्टी छॾे वञनि था। भुट्टे साहिब जे ज़माने में बि इहो थियो, बीबी जे ज़माने में बि माण्हू आया विया, हाणे बि माण्हू आया वञनि था। पीपल्स पार्टी जी सिहत ते कोई बि अहिड़ो असरु नथो पवे, मगर क़यादत खे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो क़यादत खे, जनाब आसिफ अली ज़रदारी के, चेयरमैन बिलावल भुट्टो के हाणे महिनत करणो पवंदो। पार्टी जा जेका पुराणा जियाला आहिनि, पार्टी जा जेका पुराणा साथी आहिनि, पार्टी जा जेका वफ़ादार आहिनि, हुननि खे संभालनि, महिनत करणो पवंदो। ऐं पीपल्स पार्टी मुल्क जो सभ खां वॾो पार्टी आहे, हिन खे केर बि ख़तमु करण जी जेको कोशिशि करे थो, मां सम्झां थो उहो हुनजो ग़लति। मौजूदा वक़्त में पीपल्स पार्टी सिर्फ़ु सिंध ताईं महदूद आहे। हिन वक़्तु सिर्फ़ु सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, बाक़ी टिनि सूबनि में कश्मीर में पीपल्स पार्टी जहिड़ो कर न हुजण जी पोज़ीशन में। ॻाल्हि इहो आहे कि जंहिं मुल्क में जॾहिं बि पाकिस्तान में इलेक्शन थींदो आहे ऐं अवाम जे वोट जो पर्ची जो ताक़त इस्तेमालु थींदो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी खणंदो आहे। जॾहिं मुल्क में सिलेक्शन थी वेंदो आहे त पोइ ज़ाहिर आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे दीवार में हणण जी कोशिशि करण जो कोशिशि कंदा आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी, मां सम्झां थो हे इलेक्शन बि पाकिस्तान पीपल्स पार्टी खटियो आहे, मगर हुनजो मैंडेट चोराइजी वियो आहे। मैंडेट चोरायो वियो त पोइ पीपल्स पार्टी एहतजाज ईअं न कयो जीअं इमरान ख़ान एहतजाज कयो, इस्लामाबाद में टैंक धरणो हुयो। पीपल्स पार्टी छो इन हवाले सां जमहूरियत जे लाइ जिदोजहद छो न कई? त मैंडेट अॻु में बि मैंडेट चोराइण जूं शिकायतूं थींदियूं आहिनि, पोइ बि हिन भेरे तहरीक जे हवाले सां कुझु बि न कयो वियो। ॻाल्हि इहो आहे कि इमरान ख़ान जो सियासत में ऐं इमरान ख़ान जो पार्टी में ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी में मेच्योर सियासी वर्कर आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी में कद्दावर शख़्सियत आहिनि। इमरान ख़ान कल्हो को उनजो पार्टी ऐं हो जमहूरियत खे नुक़सानु ॾियण जे लाइ हो वॾो कोशिशि कयो। पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह हिन मुल्क जे लाइ, ख़ुसूसन जमहूरियत जे लाइ, तोखे पाण ख़बर आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो तमामु लीडरशिप हिन मुल्क और जमहूरियत जे लाइ क़ुर्बान थी वियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी सां जेको इलेक्शन में थियो उन खां बावजूद भी पाकिस्तान पीपल्स पार्टी जमहूरियत जे करे क़ुर्बानी ॾिनो। पाकिस्तान पीपल्स पार्टी निकिरंदो। हाणे नौजवान क़यादत पंहिंजो बिलावल भुट्टो साहिबु आयो आहे। इंशाअल्लाह ताला तूं ॾिसजांइ, असां जैनीअ न ॿुधी छॾूं, असां अबूदिशन जो किरदारु अदा करे नवाज़ शरीफ़ खे उहो वक़्तु विझंदासीं जो नवाज़ शरीफ़ यादि कंदो। नवाज़ शरीफ़ जो हे सियासत रहियो आहे कि फ़ौज खे कंहिंसां विढ़ाए सियासत कर, कंहिंखे कंहिंसां विढ़ा सियासत कर। पाकिस्तान पीपल्स पार्टी इहे न आहे। इंशाअल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी मैदान ते निकिरंदो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे दौरे हुकूमत में पंजाब पीपल्स पार्टी जो गढ़ रहियो आहे, किलो रहियो आहे, पर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खां पोइ लॻभॻि 30 सालनि ताईं जो अरसो थियो आहे पीपल्स पार्टी उते हुकूमत न ठाहे सघी आहे पंजाब में। उन जा सबब कहिड़ा आहिनि, ख़ासि सबब कहिड़ा आहिनि? ॻाल्हि इहो आहे कि तोखे ख़बर आहे हिन मुल्क में जेको अक्सरियत आबादी आहे पंजाब जो आहे,
पंजाब में असांखे महिनत करणो पवंदो, पंजाब में असांजे लीडरनि खे सियासी सुठा फ़ैसिला करणा पवंदा, पंजाब में वेही करे असांखे पंजाब जे वर्करनि को, पंजाब जे सीनियर दोस्तनि को, पंजाब जे जेलनि को, तो ख़बर आहे पंजाब जॾहिं भुट्टो साहिब खे शहीद फांसी ॾेई छॾिया त पंजाब में केतिरा वर्कर पाण खे बाहि ॾिना, पंजाब में जेला आहिनि, पंजाब जो वर्कर कुर्बानी ॾिनो आहे, मगर पार्टी जी क़यादत पंजाब में वेही करे सुठा सियासी फ़ैसिला करे ऐं तंज़ीमी सुठा जेके जेला हुजनि, जेका पार्टी जा वर्कर हुजनि, वर्कर जो उनखे हर शइ दुख दर्द जो ख़बर हुजे त मां सम्झां थो इंशाअल्लाह ताला पाकिस्तान पीपल्स पार्टी पंजाब में कामयाब थींदी। गुज़िरियल हुकूमत में पाकिस्तान पीपल्स पार्टी काफ लीग जंहिंखे कातिल लीग बि सॾियो वियो उनखे हुकूमत में शामिल कयो, तव्हां छा था सम्झो इहो को बहितर फ़ैसिलो हुयो? इहो ग़लती आहे, पार्टी खे ईअं न करणु घुरिजे। न करणु घुरिजे। इन सां पार्टी खे नुक़सानु रसियो घटि में घटि पंजाब में? बिल्कुलु। हिकु त इन्हनि जे शमूलियत सां पार्टी खे नुक़सानु थियो, ॿियो जेको हींअर असां निवाग लीग जेको ॿ साल हुनजो असां गवर्नमेंट बचायोसीं, हिन में बि असांजा पार्टी जा वर्कर चाहे पंजाब हुजे, चाहे ख़ैबर पख्तूनख्वा हुजे, चाहे सिंध जा ॿाहिरि हुजनि, चाहे बलूचिस्तान जा, बिल्कुलु असां एंटी नवाज़ शरीफ़ सियासत करण वारा वर्कर आहियूं। जेको हुनजो वर्कर एंटी पीपल्स पार्टी सियासत ऐं उहो करे थो, नवाज़ शरीफ़ सां असांजो रती नथो मिले। नवाज़ शरीफ़ उहो माण्हू आहे बुज़दिल सां त पीपल्स पार्टी दिलेर बहादुर ऐं शहीदनि जो, गाज़ियुनि जो, मोमिननि जो पार्टी आहे। बुज़दिल सां त पीपल्स पार्टी जो वर्कर त मां सम्झो वेहण बि बर्दाश्त नथो करे, इन सां त मां चवां इहे ग़लति आहे कि असां इन जो गवर्नमेंट बचाइण जो कोशिशि कयोसीं। अच्छा, पीपी रोटी कपिड़ा और मकान जेको ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो नारो हुयो, अमली तौर ते तव्हां सम्झो था त उन खां पोइ इते न हटी वई आहे, जंहिंजे करे बि अवाम में जेका ख़ासि करे हारी मज़दूर तबिको आहे उहो ॼण त पासीरो थी वियो आहे? ॻाल्हि इहो आहे कि तव्हां तारीख़ ॾिसो, जॾहिं बि शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो दौरु हुयो, शहीद मोहतरमा राणी जी दौरु हुई, या आसिफ अली ज़रदारी साहिब जो, जेतिरो कमु पाकिस्तान पीपल्स पार्टी हारने जे लाइ, मज़दूरनि जे लाइ, दहकरनि जे लाइ कयो आहे त मां सम्झां थो कोई बि न कयो आहे। तो तूं पाण ॾिसे थो 5 साल गवर्नमेंट ने में त असां 250% मुलाज़िमनि जो तनख़्वाह ऐं उन्हनि खे मज़दूरनि खे शेयर ॾिनोसीं पीपल्स पार्टी, ठीकु आहे। जेतिरो रोटी कपिड़ा ऐं मकान ते मां चवां थो जेको तवजो जेको भुट्टे साहिब जो नारो हुयो, मां सम्झां थो इहो हलंदो अचे थो। पीपल्स पार्टी को हट के ॿियो कोई बि पार्टी जेतिरो वॾो दावा करे रोटी कपिड़ा मकान आवाम खे नथो ॾेई सघे, मज़दूर खे नथो ॾेई सघे, ग़रीब खे दहकान खे नथो ॾेई सघे, जेसाणी पाकिस्तान पीपल्स पार्टी न आयो आहे। माज़ी में पीपल्स पार्टी जा कटर जेके मुख़ालिफ़ हुया अॼु उहे पीपल्स पार्टी में वापसि पिया अचनि, पीपल्स पार्टी में पिया अचनि, ख़ासि तौर पंजाब जिते मंज़ूर वटू जहिड़ा माण्हू बि पीपल्स पार्टी में अचनि पिया। छा इन सां तव्हां सम्झो था पीपल्स पार्टी खे पंजाब में फ़ाइदो थींदो? देखो, सियासत अहिड़ो शइ आहे कि तोखे कोशिशि करिणो आहे कि पंहिंजे सियासी दुश्मननि खे या सियासी मुख़ालिफ़नि खे कमु करे हुनखे दोस्त ठाहिजे, सियासी दोस्त ठाहिजे। तो हिन जे ख़ातिर सियासी मुख़ालिफ़नि जॾहिं हथियार फिटी करे तुंहिंजे झंडो खे खणनि था, जीअं भुट्टो चवनि था त हे त असांजो कामयाबी आहे कि कल्ह को दुश्मन अॼु जीअं भुट्टो चवे थो, कल्ह को दुश्मन अॼु जीअं बीबी चवे थो त इहो असांजो फ़तेह आहे, इहो ज़रदारी साहिब जो सियासत आहे। नाज़रीन, हिते वक़्तु थी वियो आहे कन नंढड़े वक़फ़े जो। वक़फ़े खां पोइ प्रोग्राम सिलसिलो जारी रहंदो। वक़फ़े खां पोइ प्रोग्राम कोयटा टाइम में भलीकार। हाजी साहब,
तव्हां छा था सम्झो त पार्टी चेयरमैन हिन वक़्तु नौजवान आहे, बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु नौजवान आहे, उनजो गरम खून आहे, तव्हां छा था सम्झो त उहो पंजाब में पीपल्स पार्टी जी उहो औज जेको आहे, उहो उरूज जेको आहे वापसि आणण में कामयाबु थींदो जेको ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे दौर में हुयो? इंशाअल्लाह अल्लाह जे हुकुम सां शहीदनि जो इंशाअल्लाह खून रंग लाहींदो। जेको कारसाज़ में शहीद थिया ऐं पंजाब में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद थियो ऐं पंजाब जे माण्हुनि खे, पंजाब जे वर्करनि खे इंशाअल्लाह इहो अहसासु आहे जीअं बिलावल भुट्टो पंजाब में क़दम रखंदो, पंजाब में वेहंदो, इंशाअल्लाह ताला पंजाब में पाकिस्तान पीपल्स पार्टी फाल थींदो ऐं भुट्टे साहिब जो ज़माने जो पीपल्स पार्टी इंशाअल्लाह ताला पंजाब में थींदो। हाजी साहब, इहे बि इल्ज़ाम मुख़ालिफ़ हणंदा रहंदा आहिनि त पीपल्स पार्टी हमेशह लाशनि जी सियासत कंदी आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे नाले ते वोट वरितो, वरी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे नाले ते वोट वरितो। हाणे तव्हां वटि केरु शहीद आहे जंहिंजे तव्हां नाले ते वोट वठंदो? ॾिस न, पाकिस्तान पीपल्स पार्टी की शहादत विरसे में मिलियल आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजे किरदार जे, पाकिस्तान पीपल्स पार्टी के पंहिंजे अवाम जी ख़िदमत जो वोट मिले थो। पाकिस्तान पीपल्स पार्टी के मुल्क जे अवाम जो जेको हक़ ॾियण जो वोट मिले थो, बिल्कुलु शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो वोट मिले थो। मां चवां थो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो वोट मिले थो। असांजो पार्टी ई शहीदनि जो पार्टी आहे। असांजो त जेसिताणी ही दुनिया आहे, असां इंशाअल्लाह ताला असांजो तारीख़ में शो असांजा वर्कर, हज़ारे वर्कर शहीद थी विया त असांखे पंहिंजो कारकर्दगी जो वोट मिलंदो। पीपल्स पार्टी खे हुनजो महिनत जो वोट मिलंदो। पीपल्स पार्टी खे हिन मुल्क खे बचाइण जो वोट मिलंदो। तव्हां कारकुननि जी शहादतुनि जी ॻाल्हि कई। पीपल्स पार्टी जा यकीनन सभ खां वधीक कारकुन शहीद थिया MRD तहरीक में, या उन खां पोइ बि मुसलसल ज़िया जो वॾो हिकिड़ो अताब हुयो, डिघी जिदोजहद हुई। पीपल्स पार्टी जे कारकुननि कोड़ा खाधा, क़ैद काटिया, पर जेके कारकुन शहीद थिया या जिन क़ैद काटिया, जिन खे कोड़ा लॻा, उन्हनि जे वारिसनि खे का सपोर्ट न मिली सघी, इहे शिकायतूं उन्हनि तरफ़ां ईंदियूं रहनि थियूं त पीपल्स पार्टी जी क़यादतूं जेके आहिनि या जेके मक़ामी असांजा MPs MNAs थियनि था, उहे उन्हनि खे का फ़ाइदा ॾियण जे बजाए जेके मौसमी ॾेडर जेके ओचितो अचनि था, वक़्ती जेके फ़ाइदे वारा, उन्हनि खे अहमियत मिले थी। ईअं न करणु खपे। मौसमी ॾेडर जेका हूंदा आहिनि अची खाए पी हलिया वेंदा आहिनि। जेको तारीख़ में हाणे ॾिसो था, हाणे लाइन लॻो आहे न, मौसमी छॾे था वञनि। जॾहिं बि पीपल्स पार्टी वक़्तु ईंदो मौसमी छॾे वेंदा आहिनि। उहा ई जियाला, उहा ई कोड़ा खाइण वारा ख़ानदान, उहो ई शोधन जा ख़ानदान, उहे ई बीठा आहिनि। मगर ईअं करणु न खपे। मगर जेसिताणी मूंखे इल्मु आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जनाब आसिफ अली ज़रदारी, मोहतरम बिलावल भुट्टो, जीअं पार्टी जो हुकूमत आयो 6-7 महीने को बाद सभिनि खे प्लाट, सभिनि खे घर, सभिनि जे ख़ानदान खे मुलाज़िम ऐं सभिनि खे मुआवज़ो घरनि में पुॼाए छॾिया आहिनि। हो सकता आहे हिकु ॿ माण्हुनि खे ईअं हूंदो आहे, वॾे पार्टियुनि में कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे। बहरहाल जेसिताणी मूंखे इन्फॉर्मेशन आहे की हिननि खे मिलियो आहे। अच्छा, कुझु वक़्तु अॻु, कुझु ॾींहं बल्कि अॻु पार्टी पीपल्स पार्टी जे कोई चेयरमैन आसिफ अली ज़रदारी पारां हिकिड़ो को बयानु आयो, हुन बयान ते वॾी वावेला मचाई वई त हुन फ़ौज ख़िलाफ़ु ॻाल्हायो आहे, हे कयो आहे, हो कयो आहे। तव्हां छा था सम्झो, हुन कंहिंजे ख़िलाफ़ु ॻाल्हायो आहे? फ़ौज ख़िलाफ़ु ॻाल्हायो आहे कंहिं इनफ़रादी कंहिं शख़्सनि? ज़रदारी साहिब जेतिरो फ़ौज जो एहतराम कंदो आहे, मां चयो कोई न कंदो आहे। जेतिरो ज़रदारी साहिब हिन मुल्क जे लाइ क़ुर्बानी ॾिनो, 11 साल जेल काटियो, जेको ज़रदारी साहिब पाकिस्तान खपे जो नारो हयो त मुल्क जो हालात छा हुयो, बलूचिस्तान जो हालात छा हुयो, ख़ैबर पख्तूनख्वा में हालात छा हुयो, ऐं बीबी खे शहीद करे एतिरे वॾी शख़्सियत खे मां चयो उन खां बावजूद बि आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान खपे जो नारो हयो। उन शइ खे माण्हू नज़रअंदाज़ था करनि। फ़ौज असांजो आहे, असां फ़ौज जो आहियूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हर वर्कर सिविल फ़ौज आहे हिन मुल्क जो। मुल्क जे लाइ तूं पाण ॾिस, हिकु फ़ौज ॿियो पाकिस्तान पीपल्स पार्टी क़ुर्बानी ॾिनो आहे। ॿियो जेतिरा बि वॾा वॾा लीडर, हिकिड़ो मां चवां थो कुकड़ बि क़ुर्बान न कया आहिनि। असां त हज़ारे वर्कर क़ुर्बान थिया आहिनि मुल्क जे लाइ। छो असां सचा पाकिस्तानी आहियूं जो असांखे शहीद था करनि। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो छा क़सूरु आहे? शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो छा क़सूरु आहे? मीर मुर्तज़ा भुट्टो जो छा क़सूरु आहे? शहनवाज़ जो छा क़सूरु आहे? हज़ारे वर्कर जो छा क़सूरु आहे? इहो क़सूरु आहे हे मोहब वतन, हे पाकिस्तान जे लाइ सियासत करनि था। हिन जे ख़ातिर मां चवंदा तो हे तज़िया निगार, फिलानी ढिमकानी,
पंहिंजो सियासत चमकाइण जे लाइ कि ज़रदारी फ़ौज जे ख़िलाफ़ु ॻाल्हि कयूं, अहिड़ो कोई ॻाल्हि न आहे। ज़रदारी मोहबत कंदो आहे फ़ौज जो सां, ज़रदारी फ़ौज जो एहतराम कंदो आहे, ॿिया एतिरा नथा करनि जेतिरो ज़रदारी साहिब कंदो आहे। थोरो वक़्त अॻु में ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी सां लॻभॻि कोई 40-45 सालनि जो यारानो टोड़े इंतिहाई मुखालफ़त ते अची वियो। इन जा कहिड़ा सबब आहिनि, इन जे पोयां छा आहे? इहो त ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा को पुछणु खपे कि एतिरो बि ज़रदारी साहिब तोसां को नाजाइज़ अहिड़ो को ग़लति ॻाल्हि या अहिड़ो को तुंहिंजो शइ, अहिड़ो को तुंहिंजो हो न कयो दोस्ती में ऐं सिंधी माण्हू थी करे और एतिरो पंहिंजो खमीस को निकिरी करे आसमान ते चढ़ी करे हिकिड़े पार्टी जे को चेयरमैन खे, पार्टी जे को चेयरमैन को हट के हिकिड़ो इज़तदार, हिकिड़ो पाकिस्तान जो मुल्क जो प्रेसिडेंट ऐं एतिरो कचो ॻाल्हाइण मां सम्झां थो कि ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा खे इहो चवणु न खपे हा। इन जे पोयां राज़ कहिड़ो आहे? आख़िर मसइलो छा, 45 सालनि जी दोस्ती आहे, सियासत गॾु रही आहे, नंढे हूंदे खां गॾु जवान थिया, जवानी खां पीढ़ी तरफ़ हलनि था पिया, त ओचितो अहिड़ी कहिड़ी शइ अची वई जो एतिरी मुखालफ़त थी वई? ॻाल्हि इहो आहे कि हमेशह वॾनि जा पहाका आहिनि कि कोशिशि कर पंहिंजे जेको घाटो दोस्त आहे हुनखे पंहिंजो दुश्मन न ठाह, दुश्मन खे एतिरो मजबूर कर कि तुंहिंजो दोस्त थी वञे। त घाटो दोस्ती में कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे ऐं ईअं थियणु न खपे। त पीपुल्स पार्टी जी एतिरी सीनियर क़यादत, खोड़ सीनियर अॻुवान आहिनि, उन्हनि बि विच में पई मामले खे टियाकड़ी करे हल करण जी कोशिशि कंहिं कई न कई? ॾिस न, पार्टी जा सीनियर कारकुन या पार्टी जा सीनियर उहिदेदार या सीनियर दोस्त उन टाइम विच में पवंदा आहिनि। जेको माण्हू छित खां त लहे न हेठि, हिकिड़ो माण्हू छित ते चढ़ी चए थो कि लीडर बि मां, कुर्बानी ॾियण वारो बि मां, बदमाश बि मां, तीसमार ख़ान बि मां। ईअं त न आहे। पाकिस्तान आहे, हिते सभु क़बाइली माण्हू रहनि था, चाहे सिंध हुजे, चाहे पंजाब या बलूचिस्तान, हर शइ। हे सफ़ा हद खां ॿाहिरि वॾो ॻाल्हायो। इन जे खां इज़तदार माण्हू, पार्टी जा सुठा दोस्त मिलण बि मुनासिब न सम्झा कि इन सां मिली वञे। अच्छा साईं, पार्टी जे को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी ऐं पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी विच में के इख़्तिलाफ़ बि आहिनि किन ॻाल्हियुनि ते जिन जा अफ़वाह मार्केट में हलंदा रहनि था? बादशाह माण्हू आहे। जॾहिं को पाकिस्तान पीपल्स पार्टी जो बुनियादु रखो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, उन ॾींहं को पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ इहा प्रोपगंडा, इहा साज़िश हलंदा रहंदा आहिनि। तो पाण आसिफ साहिब जो तव्हां इंटरव्यू जंहिंजो पुट ई हिकिड़ो आहे ऐं नालो हुनजो बिलावल ऐं मोहतरमा जो बचो, हुन सां मां सम्झां थो दुश्मन बि इख़्तिलाफ़ न कंदो। हे त पीउ अथसि ऐं ज़रदारी जहिड़ो पीउ। हे बिल्कुलु सभु अफ़वाह आहिनि, हे सभु ईअं ग़लति ॻाल्हियूं आहिनि। ज़रदारी बिलावल में कोई बि नाराज़गी न आहे। हक़ीक़त मां तोखे ॿुधायां, कोई नाराज़गी न आहे। हाजी साहिब, हिते वक़्तु थी वियो आहे हिकु नंढड़े वक़फ़े जो। नाज़रीन, हिते वक़्तु थी वियो आहे हिकु वक़फ़े जो। वक़फ़े खां पोइ हाजी अली मदद जतक साहिब सां गुफ़्तगू जो सिलसिलो जारी रहंदो। वक़फ़े खां पोइ प्रोग्राम कोयटा टाइम में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार। हाजी साहिब, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जमहूरियत जो अलमबरदार बि हुयो, पर बलोचिस्तान जी पहिरीं सूबाई हुकूमत जेका सरदार अताउल्ला मेंगल जी सरबराही में क़ाइमु थी, उनखे 9 महीना बि हलणु न ॾिनो, हुकूमत ख़तमु कई वई। उन खां पोइ नवाब अकबर बुगटी खे बलूचिस्तान जो गवर्नर बणायो वियो, पर कुझु ई महीननि खां पोइ उन जा बि भुट्टो साहिब सां इख़्तिलाफ़ पैदा थी विया। छा मामला छा हुया? कहिड़े क़िस्म जी जमहूरियत हुई? ये तो वॾनि खां पुछिजे। हिन जी ख़ातिर ज़रदारी साहिब हमेशह इहो मिसाल ॾींदो आहे कि जमहूरियत जे लाइ असां क़ुर्बानी ॾिनोसीं, असांजा मैंडेट चोरी थियो, पोइ बि असांखे ख़बर आहे आरो इलेक्शन हुयो, उन खां बावजूदि बि बर्दाश्त कयो ज़रदारी साहिब पीपल्स पार्टी कि जमहूरियत जो पहिया हले। तो असां हाणे बि इहो चऊं था
कि अॻ में जेको थियो थियो, मगर हाणे असां चऊं था कि जमहूरियत जो पई आहे हले, चाहे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो, नवाब बुगटी जो, सरदार अताउल्ला बेंगल जो गवर्नमेंट खे 18 महीना या जेतिरो मुद्दो आहे हुनखे छॾणु खपे, त पोइ सिस्टम ठीकु थींदो। मतिलबु तव्हां हुनखे इहो चवणु चाहियो था त माज़ी जे उन्हनि फ़ैसिलनि खे छॾे करे मुस्तक़बिल जे तरफ़ क़दम खणनि। नेप जे अॻुवाणनि ते केस, नेप ते पाबंदी या बलूचिस्तान में ऑपरेशन, उनखे बि तव्हां कंडेम कयो था त उहो बि न थियणु घुरिजे या बलूचिस्तान में? मां तोखे हिकिड़ो ॻाल्हि ॿुधायां, अगरि बलूचिस्तान में दहशत गर्दन जे ख़िलाफ़ ऑपरेशन आहे, बलूचिस्तान में मुल्क दुश्मननि जे ख़िलाफ़ ऑपरेशन आहे, त असां हुन जो हिमायत करूं था। जेको मुल्क दुश्मन आहे, जेको दहशत गर्द आहे या अफ़गान इंटेलिजेंस जो पंहिंजो दख़ल अंदाज़ी आहे या राह जो दख़ल अंदाज़ी आहे, बिल्कुलु ऑपरेशन थिए ऐं ऑपरेशन कामयाबु थिए। अच्छा, त हिन वक़्तु ख़ान अफ़क़लात सां बलूचिस्तान जी सूबाई हुकूमत जा नुमाइंदा मुख़्तलिफ़ वक़्तनि ते राब्तनि में बि आहिनि ऐं किथे न किथे इतला आहिनि त ॻाल्हियूं बि हली रहियूं आहिनि। ख़ान अफ़क़लात जेकॾहिं बलूचिस्तान अचे थो ऐं उहो पंहिंजो एफर्ट्स करे थो, त तव्हां छा सम्झो त बलूचिस्तान में जेका हिन वक़्तु हलंदड़ भेड़ आहे उहा कुझु घटि थींदी? ॻाल्हि इहो आहे कि अॼु जो तारीख़ खे तुंहिंजे चैनल जो तवसुस सां हिकु आम वर्कर आहे, मां न नवाब आहे न सरदार आहे, पर अलाह पाक नवाब सरदार खे को टे कन या टे अख न ॾिना आहिनि, सभु बराबरि आहिनि, क़बाइली सूबो आहे। ख़ान साहिब अचे त ज़ाहिर आहे मामलात ठीकु थींदा। ख़ान साहिब जे अचण सां कई नवाब सरदारनि जा अहमियत ख़तम थी वेंदो। जेको अॼुकल्ह जेको मॉडल नवाब आहिनि, को 2012 जा नवाब आहे, को 2011 जो नवाब आहे, ठीकु आहे न। ख़ान साहिब खे हिकु त कोशिशि इहा ई नवाब कोशिशि कंदा त ख़ान साहिब अचे ई न। ख़ान साहिब ईंदो त हिन जो सियासत ई ख़तमु, हिननि जो अहमियत ई ख़तमु, हिन जो हैसियत ई ख़तमु थींदो आहे। ऐं मुंहिंजा भाउ, अॼु जो तारीख़ यादि कर, ख़ान साहिब कोन ईंदो, न कोई ख़ान साहिब सां ॻाल्हायो आहे, न ख़ान साहिब सां कंहिंजो ॻाल्हि थियो आहे, न ख़ान साहिब किथे कंहिंसां मुज़ाकिरात करे थो। ख़ान साहिब, मां तोखे चवां, जेतिरो मुंहिंजो रिस्पेक्ट इज़त कंदो आहे, मां जॾहिं बि वेंदो आहियां ख़ान साहिब सां कंहिंजो बि राब्तो न थियो आहे। ऐं विच में पंहिंजा सियासी कद वधाइण जे करे कि ख़ान साहिब सां असांजो राब्तो आहे, ख़ान साहिब सां कंहिंजो बि राब्तो न आहे। मुंहिंजो त मक़सदु इहो आहे कि ख़ान समेत जेतिरा बि बलोच अॻुवाण आहिनि, जेका बि आउट ऑफ कंट्री आहिनि, वेठा आहिनि, हो अची करे पंहिंजे मुल्क में पाकिस्तान जो झंडो खणी पाकिस्तान जो सियासत करनि। मां चवां थो सभु अचनि, ख़ान छो जेतिरा बि मुल्क गुबार सभु अचनि, मगर चवंदा आहिनि रिस्पेक्ट दी बलोच, इज़त सां। ख़ान खे इज़त ॾींदे ख़ान ईंदो। पर ख़ान मुश्किल आहे, चाहे हैरबियार ख़ान हुजे, चाहे बरामदाद ख़ान हुजे, चाहे बख्तियार ख़ान हुजे, चाहे ॿिया बलोच आहिनि। महमूद ख़ान अचकज़ई इहा दावा करे थो त ख़ान अफ़क़लात जो इहो मौक़िफ़ात जेकॾहिं बलूचिस्तान जे हक़नि जे लाइ आइनी ज़मानत ॾिनी वञे त हू नाराज़ बलोच अॻुवाणनि सां बि ॻाल्हियूं कंदो। तव्हां छा था सम्झो नाराज़ बलोच अॻुवाण, जिन में हैरबियार मरी साहब आहे, बरहमदाग बुगटी आहे, जावेद मेंगल आहे, डॉक्टर अल्लाह नज़र आहे, त इहे ख़ान अफ़क़लात जेकॾहिं उन्हनि सां ॻाल्हियूं कंदो त उहे वापसि अचण ते राज़ी थींदा? हिकु त मां तोखे महमूद ख़ान जो जेको दावा उनजो जवाबु ॾियां कि ख़ान अफ़क़लात तोसां वेंदो, तोसां ॻाल्हियूं कंदो, पर महमूद ख़ान सां न वेंदो। ठीकु आहे, इहो छो साईं? बसि उहो मूंखे ख़बर आहे। सही, तोसां वेंदो, महमूद ख़ान सां न वेंदो। अच्छा, ख़ान अफ़क़लात जेकॾहिं हैरबियार मरी, जावेद मेंगल साहब आहे या बरहमदा बुगटी साहब आहे, उन्हनि सां जेकॾहिं ॻाल्हाए त उन सां फ़र्क़ु पवंदो? ॻाल्हि इहो आहे कि ख़ान अफ़क़लात पश्तून जो को नवाब हुजे, को सरबराह हुजे, बिल्कुलु हुन सां वेंदो, ॻाल्हियूं कंदो, अचणु न अचणु उन जो मर्ज़ी आहे। पर महमूद ख़ान जो तूं बैकग्राउंड, महमूद ख़ान आहे छा जो ख़ान अफ़क़लात उन सां ॻाल्हाए? मां त चवां थो सभ सां ॻाल्हाइनि, जेतिरा बि बलोच ॿाहिरि आहिनि सभ सां ॻाल्हाइनि, बहितर मुल्क जे लाइ।
अचनि हुनजो वतन आहे, हुनजो सरज़मीन आहे, हिते वेहनि। आख़िर बलूचिस्तान जे मसइले जो हल आहे छा? बलूचिस्तान जो मसइले जो हल ख़ान ऑफ कलात आहे। ख़ान ऑफ कलात अचे पाकिस्तान, ख़ान ऑफ कलात अचे बलूचिस्तान, पाण सरदार नवाब कोई बि टुर टुर न कंदो, सभु अची वेही करे ख़ान जो सॼो माताइत थींदा ऐं बलूचिस्तान जो हल आहे। इन हवाले सां तव्हांजी पीपल्स पार्टी जी हुकूमत 5 साल रही, उन का अहिड़ी कोशिशि कई ख़ान ऑफ कलात सां राब्ते जी? बिल्कुलु, मां पाण वियुमि, ख़ान साहिब सां मिलियुमि। ख़ान साहिब मुंहिंजो इज़त कंदो आहे, ख़ान साहिब असांजो वॾो आहे। आसिफ़ अली ज़रदारी साहिब राब्तो कयोसि, आसिफ़ अली ज़रदारी चयोसि अचु, ख़ान साहिब बादशाह न आयो। हाणे हिन हिन हे वज़रा, हे क्रेप्ट वज़रा जेको ख़ान सां धोखो करण वारा ई आहिनि। तारीख़ ॾिस न, जेको जिरगो थियो शाही महल में, इहा ई नवाब ख़ान जो हथ वठी मथे कया कि आप कदम बढ़ाओ हम तुम्हारे साथ थे। ख़ान साहिब पीछे ॾिठो त सभु शाटिन, ठीकु आहे। इहा ई गद्दार नवाब ख़ान खे रस्ते ते छॾे करे अॼु ख़ान संडेमन सां गॾिजी विया। हा, संडेमन सां गॾिजा, ठीकु आहे। हाणे हाणे उहो अॻे ख़ान संडेमन सां गॾिजी विया, जेको हाणे आगा सलीमान दाऊद, आगा सलीमान दाऊद जेको लंदन में वेठो आहे, सही, इहा ई नवाब जेका हाणे वञनि था उनखे, इहा ई नवाब इन्ही खे 2012 मॉडल नवाब इन्ही खे धोखो ॾिना। नाज़रीन, हिते वक़्तु थी वियो आहे नंढे वक़फ़े जो। वक़फ़े खां पोइ गुफ़्तगू जो सिलसिलो जारी रहंदो। नाज़रीन, वक़फ़े खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर भलीकार। हाजी साहिब, जीअं पीपल्स पार्टी पंजाब में काफ़िली खे शामिलु कयो, ईअं पीपल्स पार्टी सिंध में बि हमेशह MQM खे पाण सां गॾु रखे थी, जेका ॻाल्हि आमतौरु सिंध जो माण्हू जेको आहे उनखे क़बूल न आहे। तव्हां हिकु सियासी कारकुन आहियो, सियासी जाखोड़ कंदा रहिया आहियो, तव्हां छा था सम्झो त MQM जो सिंध हुकूमत सां गॾु हुजणु या पीपल्स पार्टी सां गॾु हुजणु केतिरे क़दुरु पार्टी लाइ फ़ाइदेमंद आहे? सिंध में चाहे मुल्क जे कंहिं बि कोने में, चाहे बलूचिस्तान में, चाहे पंजाब में, चाहे ख़ैबर पख्तूनख्वा में, चाहे सिंध में, मां सम्झां थो कि MQM खे काथे बि पाण सां शामिलु करणु, मां सम्झां थो हिकिड़ो दुश्मन खे पाण सां शामिलु करणु। MQM न सिंधी खे बर्दाश्त करे थो, न बलोच खे बर्दाश्त करे थो, न पश्तून खे बर्दाश्त करे थो, न पंजाबी खे बर्दाश्त करे थो, न कंहिं पाकिस्तानी खे बर्दाश्त करे थो। हुनिस खे गवर्नमेंट में मिलाइण या हथ रखणु, असां पाण सां पाण दुश्मनी कयूं। असांजा वर्कर हिन मुनाफ़िक़नि खां नाराज़ आहिनि कि हिननि खे असां ग़लती करे सूबाई गवर्नमेंट में सिंध में हिननि खे शामिलु कयासीं। हिननि खे ईअं ई छॾनि, पंहिंजी हैसियत जे मुताबिक़ ईअं हे बसि जाठा हणनि, हिननि खे बिल्कुलु शामिलु करे असां नुक़सान में विया आहियूं। सिंध जा वर्कर नाराज़ थिया आहिनि कि हिननि खे तव्हां छो शामिलु कयो। ॻाल्हि इहो आहे कि MQM इहो सोचे थो कि आसिफ़ साहिब हिननि खे इज़त ॾींदो आहे, एतिराम कंदो आहे कि मामिलो सुठे नमूने सां हले। हे ईअं सम्झंदा आहिनि कि बसि पीपल्स पार्टी या आसिफ़ साहिब बग़ैर MQM को नथो हली सघे। हिन जो ख़्वाबु ख़्याली आहे। सिंध जा वाली वारिस आहे, सिंध जो पार्टी आहे, सिंध पाकिस्तान जो पार्टी आहे, ज़रदारी सिंध जो वाली वारिस आहे। MQM हिकिड़े इलाइक़े में हिकिड़े तहसूबी पार्टी हो थी। मां चवां हिननि खे बिल्कुलु शामिलु न करणु खपे, हिननि जो ज़रूरत ई न आहे। ताज़ो इहे इंकिशाफ बि थिया आहिनि त उन्हनि जा राह सां तालुकात रहिया, राह उन्हनि खे फंडिंग कंदी रही आहे। इन खां पोइ तव्हां छा था, तव्हांजी छा राय आहे त MQM ते पाबंदी लॻणु घुरिजे या न? ॻाल्हि पाबंदी त हाणे ॻाल्हि ॿुधी, हिकिड़ो पार्टी आहे जेका उहो कारिंदा जेका राह सां हुननि जा राब्ता आहिनि, जंहिंखे फंडिंग करे थो, हुननि ते पाबंदी लॻनि, हुनखे वठी करे डंडा ॾियनि, हुनखे बंदि करनि। बाक़ी MQM हिकिड़ो पार्टी आहे, हिकिड़ो वजूदु आहे इन जो, इन सभु ते पाबंदी लॻण बि नथो थिए और मामिलो उहो न थींदो। बाक़ी हे ग़लति ॻाल्हि आहे कि रहनि हिते ऐं फंड खाइनि हुतां जा हिते। अलाए हिन जे ख़िलाफ़ु केतिरा हुआ, अॻिते ॾिस छा थींदो हिननि सां। बाक़ी हाणे घेरो गदारनि जो, घेरो दहशतगर्दनि जो हाणे तंग थियो आहे। तूं ॾिजांइ बसि जान गले में हिननि जो हथु अची वियो। तव्हां छा था सम्झो MQM जो मुस्तक़बिल छा आहे? हिन जो मुस्तक़बिल अंधेरे में, अंधेरो।
सही। आज साहब 12 मई खां पोइ बलूचिस्तान अंदरि ख़ासि तौर ते कोयटा में दहशतगर्दी जे वाक़िअनि में हिकदमि इज़ाफ़ो अची वियो आहे। इन जे पोयूं कहिड़ा हथ आहिनि, कहिड़ियूं ताक़तूं हुनजो 12 मई खां वठी अॼु ताईं? रा ऐं अफ़गान इंटेलिजेंस हिन में मुलविज़ आहिनि। जेसिताणी बलूचिस्तान में ईमानदारी सां टीवी ते वेही करे हर कोई फड़कूं हणे थो कि बसि हाणे अमन थी वियो, तू 50 गवर्नमेंट ईंदा आहिनि जेको मौजूदा गवर्नमेंट आहे चवंदो साबिका गवर्नमेंट से तो हम फरिश्ते हैं। भाई मेरे, अभी तो पीपल्स पार्टी की गवर्नमेंट नहीं है, छो ईअं थिए थो? ठीकु आहे, ही बलूचिस्तान ख़ुसूसन क्वेटा बारूद जो ढेर आहे। काथे काथे ॾिसे तो कॾहिं कॾहिं रस्ते सां तूं वञे थो सिंध में जेको राति जो टाइम बिजली जा चिणकार खंबे में थींदा आहिनि, एतिरी थोड़ा थोड़ा आहिनि। अल्लाह उहो सिंधी में चवंदा रहंदा ख़ैर, सही रहंदा ख़ैर। अच्छा जी, हिन मौजूदा सूबाई हुकूमत बहरहाल 2 साल त बलूचिस्तान में अमन अमान ते काफ़ी बहितरी ज़रूरु आंदी, पर हाणे ही थोरा वाक़िया थिया आहिनि इहे 12 मई खां पोइ। पर तव्हांजी हुकूमत में त एतिरा वाक़िया थींदा, अलमदार रोड, हज़ारा टाउन, 100 माण्हू मारिजी वेंदा हुआ, पर तव्हांजी हुकूमत को अमली क़दम न खयां। साईं, असां बदमाशन खे, असां दहशतगर्द खे, असां टारगेट किलरनि खे भतो न ॾींदा हुआसीं कि असां हुननि खे भतो ॾियूं पोइ टारगेट किलर न करनि, असां हुननि खे भतो ॾियूं त दहशतगर्दी न करनि। माण्हू चवंदा आहिनि कि असांजी हुकूमत में कुझु न थियो। असां दहशतगर्द जेको मुल्क जे ख़िलाफ़ु कमु कंदा हुआ, जेको बेगुनाह माण्हुनि खे मारींदा हुआ, असां हुन खे बिल्कुलु मारींदा हुआसीं, असां हुन जे ख़िलाफ़ु ऑपरेशन कंदा हुआसीं। मौजूदा जेको हुकूमत आहे चए थो कि असां एतिरो अमन क़ाइमु कयोसीं, बिल्कुलु कूड़ा। हे अधु असेंबली त हिननि खे टैक्स ॾिए थो तंज़ीमनि खे, अधु असेंबली सेक्रेटरी मिनिस्टर हे वज़ीर हे माना भतो ॾियनि था हिननि खे कि बसि असांजे दौर में न कजो, उन खां बाद न। जेको सचो पाकिस्तानी आहे उहो त हमेशह पोइ दहशतगर्द जे ख़िलाफ़ु थिए, त उन्हनि जो दौर में, असांजो दौर में हे फ़र्क़ु हुयो। हाणे वरी शुरू थियो, हिकु पीपल्स पार्टी जो गवर्नमेंट आहे। कोयटा जहिड़े एतिरो शहर खे संभाले नथा सघनि, बेगुनाह हिकिड़ो कोयटा शहर में लियाकत बाज़ार में हिकिड़े माण्हू खे मारनि था त सरियाब में 50 चौकियूं लॻा पिया आहिनि, FC कंहिंजो पगड़ी खणे थो, कंहिंजो टोपी खणे थो, कंहिंजो छा खणे थो, उनखे बेइज़त कराइनि था। भला हे त सरियाब जो माण्हू खणी वई बाज़ार में दहशतगर्दी कयो। काॾे विया असांजा इंटेलिजेंस इदारा, काॾे विया असांजा बाक़ी इदारा? ही नाहिल सूबाई हुकूमत आहे, अरबे खरबे रुपया हिननि खे मिलियो सिर्फ़ु कागज़नि में कार्रवाई कया कि असां क़ौम परस्त। हे क़ौम परस्त न आहिनि, हे पेट परस्त आहिनि, पेट परस्त, पैसे परस्त, बसि पेट परस्त। अच्छा हाजी साहब, गवादर काशगर राहदारी जो हिकिड़ो मुआहिदो थियो आहे, तव्हां छा था सम्झो इन ते अमल थींदो? छाकाणि त सुपर जेके ताक़तूं आहिनि उहे नथियूं चाहिनि त को चाइना जी एॾी घणी मुदाख़लत हिते इन ख़िते में थिए, या जेका एशिया ऐं यूरोप जी मार्केटुनि ते हुनजी रसाई आहे उहा न थिए। तव्हां छा था सम्झो त इहा कामयाब वेंदो ही मुआहिदो जेको गवादर काशगर? तो ख़बर आहे हिन जो बुनियाद केरु रखियो? ज़रदारी साहिब। ईरान सां मुआहिदो केरु कयो? आसिफ अली ज़रदारी। उन मुआहिदे ते बि मौजूदा हुकूमत कुझु ई न थी। ठीकु आहे, देखो ॾिस, हे जेको चाइना रहदारी वारो, मां तोखे चवां, हे पाकिस्तान हे ईअं मथे वेंदो, मगर जेको वॾा वॾा सुपर ताक़तूं कॾहिं बि नथा चाहिनि कि हे कामयाब थिए, और इंशाअल्लाह हे थींदो। हे जेको जंग आहे बलूचिस्तान में, हे जेको जंग आहे ख़ैबर पख्तूनख्वा में, मुख़्तलिफ़ पाकिस्तान जे इलाइक़े, हे सॼो इन जो वजूहात आहे। माण्हू नथा चाहिनि, सुपर पावर नथा चाहिनि कि असां चाइना जे थ्रू असां तरक़ी करूं। पीपल्स पार्टी पंहिंजे हुकूमत जे आख़िरी ॾींहंनि में ईरान सां गैस वारो जेको मुआहिदो कयो, उन मुआहिदे ते ही मौजूदा जेका वफ़ाक़ी हुकूमत आहे उहा उन में संजीदा नज़र अचे थी? इहो मौजूदा हुकूमत कहिड़े शइ में संजीदा थियो आहे? हे त हमेशह गैर संजीदा थियो आहे। पर जेको बि मुआहिदो पाकिस्तान जी मुफ़ाद में आसिफ अली ज़रदारी साहिब कयो आहे, उहो तारीख़ गवाह कि इंशाअल्लाह ताला मुस्तक़बिल में माण्हू पाण मञंदा कि ज़रदारी साहिब जेको इन मुल्क जे लाइ, इन क़ौम जे लाइ कयो, तारीख़ में कोई न कयो आहे। गैस पाइपलाइन पाकिस्तान जे लाइ असांजी ज़रूरत आहे। चीर जो ग्वादर इहो रहदारी वारो, इहो ज़रूरत आहे। बलूचिस्तान इन में तरक़ी कंदो, पाकिस्तान इन में तरक़ी कंदो। हे तारीख़ियूं शयूं जेको ज़रदारी साहिब दस्तख़त करे छॾियो, हाणे माण्हू मञे न मञनि, माण्हू मुख़्तलिफ़ प्रोपगंडा करनि था, पर इंशाअल्लाह ताला सभु
हिन जा ख़तमु थी वेंदा माण्हू पाण चवंदो जेको कमु ज़रदारी साहिबु कयो बाक़ी कोई न कयो। मौजूदा हुकूमत जी जेका ख़ारजा पॉलिसी आहे उनखे तव्हां कीअं था ॾिसो त असांजा पाड़ेसरी मुल्क बि असां मां ख़ुशि न आहिनि, ख़ासि तौरु अफ़गानिस्तान ईरान इहे असां मां ख़ुशि न आहिनि? ॻाल्हि इहो आहे की जेसि ताणी आम असां तूं आख़िर तुंहिंजो असांजो पड़ोसी पाण में ख़ुशि न थींदो न असांजो त असांजो सिस्टम न हलंदो। असां पंहिंजे पड़ोसी मुल्कनि सां बि चङो तालुकात असांजो न आहे, जेको बि आहे अवल असां पड़ोसी मुल्क सां पंहिंजो मामले खे ठीकु करो। ॾिस न, जंग मसइले जो हल न आहे, चाहे क़ौमुनि जो थिए, चाहे मुल्कनि जो थिए, चाहे क़बाइलनि जो थिए, जंग तबाही आहे, जंग तबाही आहे। असां पड़ोसी मुल्कनि सां पंहिंजो वेही करे ॻाल्हियूं करे मामले खे उहो करो। हाजी साहब तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांजे प्रोग्राम कोयटा टाइम में शिरकत कई। नाज़रीन, इन ते असांजे प्रोग्राम कोयटा टाइम जो वक़्तु पंहिंजे पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींजा इजाज़त। अल्लाह वाही।